अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आया अमन जो होस्ट अकबर मज़ारी थी रहा है वो अकबर मज़ारी ऑफिशियल। सिंध में हलंदड़ कबायली तकरारन जे करे हर रोज़ केतिरा ई नौजवान मारिजी वञनि था। सिंध में कबायली झेड़ा समाज लाइ नासूर बणिया आहिनि। पुलिस जे रवायती तरीक़नि ऐं रवायती इक़दामनि जे सबबि अञा ताईं कॾहिं बि इन्हनि क़बाइली झेड़नि ते को बि ज़ाब्तो थी न सघियो आहे। हाणे समाज जे तरफ़ां हिकु अहिड़ो क़दम खयो वियो आहे जंहिंमां उमेद पैदा थिए थी त हाणे सिंध में शायदि जल्द अज जल्द क़बाइली झेड़नि जो ख़ात्मो थियण जे क़रीब आहे। पहिरें घोटी ज़िले में कुझु सहाफ़ियनि हिकु बहितरीन क़दम खणी अमन काफ़िलो कचे तरफ़ वठी विया झेड़ींदड़ धुरियनि वटि ऐं उन्हनि खे मस्बत मोड़ ॾिनो ऐं फ़ैसिले लाइ राज़िको ज़ाहिर कयो। उन्ही क़दम खे ॾिसंदे कश्मीर जे कुझु नौजवान सहाफ़ियनि ऐं शहरियनि गॾिजी करे इहो फ़ैसिलो कयो त कश्मीर ज़िले जे अंदरि हलंदड़ क़बाइली तकरारनि जे ख़ात्मे लाइ मेड़ मिनत काफ़िलो झेड़ींदड़ धुरियनि खे ॾींदो ऐं उन्हनि उमेद ज़ाहिर कयो आहे त मेड़ मिनत काफ़िले में नियाणियुनि सां गॾु क़ुरान पाक खणी वञण सां असांखे उमेद आहे त झेड़ींदड़ धुरियूं मिस्बत मोड़ ॾींदा ऐं फ़ैसिले लाइ राज़ी थींदा। इहो क़दम साराह जोॻो आहे। इन अमल जी तारीफ़ करणु खपे, उहे केर बि हुजनि, कंहिं बि पेशे सां वाबस्ता हुजनि, उन्हनि जो इहो क़दम इंसानियत लाइ बहितरीन क़दम आहे। ॿिए पासे कुझु अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके इन अमल जी मुखालफ़त पिया कनि ऐं इल्ज़ाम हणनि था त इहो ईअं सम्झो त उहे पंहिंजे पाण खे चमकाइण लाइ इहो सभु कुझु करे रहिया आहिनि। बहरहाल कुझु अहिड़ा माण्हू हमेशह तव्हांखे हर कम जे मुखालिफ़त मिलण लाइ मिली वेंदा। उन्हनि खे इन शइ सां को फ़र्क़ु नथो पए त अॻे जो इन क़दम खणण जो मक़सदु छा आहे ऐं इन जो समाज लाइ कहिड़ो फ़ाइदो आहे। उन्हनि खे बसि पंहिंजी मुखालिफ़त करणी आहे ऐं उहे हमेशह तव्हांखे लकीर जे ॿिए पासे नज़र ईंदा ऐं हमेशह उहो मुखालिफ़त बसि उन्हनि करणी हूंदी आहे ऐं उन्हनि जो इहो कमु सिर्फ़ु मुखालिफ़त करण लाइ ई आहे। अहिड़नि माण्हुनि खे इहो ज़हन में रखणु घुरिजे त इहो जेको कमु आहे अमन लाइ आहे ऐं इन में उन्हनि खे बि वधी करे शिरकत करणु घुरिजे। बहरहाल हर हिकु शख़्स जो पंहिंजो नज़रियो, पंहिंजो मक़सदु ऐं पंहिंजो हिसाब किताब आहे। ही हुयो असांजो अॼु जो प्रोग्राम। जेकॾहिं तव्हांखे असांजो वीडियो पसंदि आयो हुजे लाइक कयो, शेयर कयो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसरो।